रज़ाक़ यानी रोज़ी ॾियण वारो अल्लाह जी ज़ात आहे। इन्नल्लाह यबसुतु रिज़्क़ लिमन यशा व यक़दिर। अल्लाह जी मर्ज़ी आहे जंहिंजे लाइ रोज़ी कुशादी करे, जंहिंजी रोज़ी सोढ़ी करे, तंग करे। रिज़्क़ के तंग करे या कुशादो करे, इहा अल्लाह जी मर्ज़ी आहे। सम्झो था, कंहिंखे अल्लाह ताला मालामाल करे छॾे, कंहिंखे कंगाल बणाए छॾे, इहे रब जा फ़ैसिला आहिनि। हिकिड़ो पीउ, हिकिड़ी माउ, उन जा 5 पुट आहिनि। हिकिड़ा लखनि करोड़नि जा मालिक, हिकिड़ा वरी वेलो खाइनि वेलो वेठा आहिनि। अहिड़ा माण्हू असां ॾिसूं था पंहिंजे मुआशिरे में, के करोड़नि सां पिया रांदियूं खेॾनि, के वरी टुकर जे लाइ, सणभे टुकर जे लाइ परेशान वेठा हुजनि। इहे सभु अल्लाह जा फ़ैसिला आहिनि। साईं तूं सुभान, तोखे चारो नाहे चवण, किथे वसंदड़ शहर वैरान करी, किथे वसाई वाहण। कन खे ॿेक न ॾी ॿकरीअ जी, कन खे धणी ॾी पियो धण। कन खे पाली पालकियुनि में, कन खां पीहाई पाहण। कन खे दान न ॾी हिकु दमड़ी, कन खे मालिक ॾी पियो मण। तेला हूं ताहण था ॾकनि लिंग लतीफ़ जा। ये सब अल्लाह जा फ़ैसिला आहिनि। कंहिंखे घटि ॾिए, कंहिंखे वधीक ॾिए, कंहिंखे खुशहाल करे, कंहिंखे बदहाल करे, कंहिंखे मालामाल करे, कंहिंखे कंगाल करे। सभु रब जा फ़ैसिला आहिनि। हाणे अॼुकल्ह हिकिड़ो रवाज थी वियो आहे माण्हुनि में त दा फलाणे मुंहिंजी रोज़ी बंदि कई आहे, फलाणे मूंखे तावीज़ आया आहिनि, फलाणे मूंखे कारो इल्मु कयो आहे, फलाणे मुंहिंजी बंदिश विधी आहे, मुंहिंजी रोज़ी ते बंदिश पइजी वई आहे, मुंहिंजे रिश्तनि ते बंदिश पइजी वई आहे, मुंहिंजा मिठियूं माइटूं बंदि करे छॾियूं अथनि। इहो घणो माण्हुनि में रुझान थी वियो आहे। पोइ वेंदा मुलनि वटि, भोपनि वटि, ॿावनि वटि, ऐं साईं मुंहिंजा इहे आमिल कामिल बाबा वेठा आहिनि, इश्तिहारी बोर्ड हयूं वेठा आहिनि। कराची में ॾिसो न, आमिल बंगाली बाबा महबूब कदमों में होगा, शर्तिया मुराद पूरी होगी। ये बोर्ड लगा पिया आहिनि वॾा वॾा। चङा भला माण्हू, प्रोफेसर, डॉक्टर, पढ़िया लिखिया माण्हू बि उन्हनि जे पुठियो। हिकिड़ो माण्हू हूंदो, उहो माण्हुनि खे ॿुधाईंदो, तोसां हीअं थींदो, तुंहिंजो हीअं थींदो, हीअं थींदो, इहे ख़बरूं ग़ैब जूं ॿुधाईंदो। हिकिड़ो को वेसला जो बानो उन वटि, उनखे हथु ॾिसी चई बाबा तोसां ही वाक़िया थींदा, तोसां हीअं थींदो, हीअं थींदो। लाहे मोचड़ो अचे वतईंसि, ॾाढी मोचड़नि सां मार कढे। चई इहो सभु ॾिसी पियो, बाक़ी इहा ख़बर कोन पई त हे ईंदो मूंखे मोचड़ हणंदो। मुंहिंजे मोचड़नि जी त ख़बर कोन पई। इहे माण्हुनि जा पंहिंजो हिकिड़ा अनुमान, गुमान, त मूंखे हीअं बंदिश थी आहे, हाणे मुला पढ़ाई कंदो, मुंहिंजी रोज़ी वधंदी। उहे बि वरी अहिड़ा बटाकूं वेठा हणंदा, ड्राड़ूं वेठा हणंदा, बाबा तोखे त मां बसि करोड़पति बणाए छॾींदो। अहिड़ो तो वटि हुजे हा त तूं पाण छो थो रोडनि ते धिका खाईंदो। सम्झो था, अल्लाह जो दर माण्हू छॾनि था त उहे दर दर ते भिटकंदा था वञनि। पैसा बि ख़र्च कनि, नाणो बि लुटाइनि, कम बि कोन थिए। तंहिंजे करे इहे भोपनि ॿावनि वटि वञणु
छॾे ॾियो। उन्हनि ते वेसा रखणु या उन्हनि जे मथां एतबार रखणु त इहे बसि मूंखे तावीज़ ॾींदो त मुंहिंजो ॿेड़ो तरी वेंदो हलियो। इहे सभु माण्हुनि जा गुमान आहिनि ऐं हो बि माण्हुनि खे बेवकूफ़ करे पटनि फुरनि पेट वेठ था पालनि। सम्झो था, असुल मालिक रब जी ज़ात आहे। जो कुझु करण वारो अल्लाह हो। नफ़ो या नुक़सान, ख़ैर या शर, घणाई या थोराई, जो कुझु आहे सभु अल्लाह करण वारो। यफ़अलुल्लाहु मा यशा, अल्लाह ताला जीअं चाहींदो आहे ईअं कंदो। वयहकुमु मा युरीद, जेको चाहींदो आहे अल्लाह ताला उहो हुकुम जारी कंदो। मुल्क रब जो, बादशाही रब जी, बाना रब जा, फैसला रब जा। सम्झो था? हाँ, जेकी रोज़ी में बंदिश पवे थी उहे पंहिंजूं बद अमलियूं हूंदियूं आहिनि, पंहिंजा गुनाह हूंदा आहिनि, पंहिंजूं बेफ़रमानियूं हूंदियूं आहिनि। उन जे करे अल्लाह ताला नाराज़ थींदो आहे। पोइ सज़ा जे तौर ते रब उन जी रोज़ी तंग करे छॾींदो। इहा ॻाल्हि सम्झण जी आहे। जॾहिं को माण्हू बेफ़रमानी जा कम थो करे न, अल्लाह जा हुकुम भञे थो, रब कावड़जी थो पवे, पोइ सज़ा जे तौर ते अल्लाह ताला उन जी रोज़ी में बंदिश विझी छॾींदो। इहो फ़ैसिलो रब जो आहे। जीअं मिसलन जेको माण्हू सुबुह जे वक़्त में निंड करे, सुबुह जो फज्र खां पोइ सिज उभरी जेसिताईं सऊं थिए न तेसिताईं निंड न कजे। जेको माण्हू इन टाइम ते निंड थो करे त इहो वक़्तु अथव जो माण्हुनि जी रोज़ी तक़सीम थींदी आहे। बीबी फातिमत ज़हरा साइण रज़ी अल्लाह ताला अन्हा पूरी राति अम्मा साइण जागी इबादत कई। सुबुह जो तकड़ि फज्र पढ़ी सुम्ही पई। अञा अम्मा साइण फरमा मुंहिंजी अखि लॻी, हबीबन करीमन खे उथारियो। या फातिमत कूमी फशहदी रिज़्क़ रब्बके, ए फातिमा उथी, तुंहिंजो रब हींअर रोज़ी तक़सीम करे थो, पंहिंजो हिसो हासिल कर। सुबुह जे टाइम ते अल्लाह ताला रोज़ी तक़सीम कंदो आहे। हाणे उन टाइम ते माण्हू सुम्ही पवनि था, इहो सुम्हण जो टाइम न आहे। एॾी महिल रोज़ी तक़सीम थींदी आहे। सम्झो था? हबीबन करीमन फरमाया त नौम सुबह ते तुमनउ रिज़्क़, सुबुह जी जेका निंड आहे इहा रोज़ी खे बंदि करे छॾींदी आहे। सुबुह जी निंड रोज़ी खे तंग करे विझंदी, बंदिश विझी छॾींदी आहे। हाणे इहो असांजो पंहिंजो किरदारु आहे, पंहिंजी बदअमली आहे, जंहिंजे करे रोज़ी में बंदिश पवे। ऐं बंदिश विझण वारी ज़ात अल्लाह जी आहे, खोलण वारी ज़ात बि अल्लाह जी आहे। हिकिड़ो असहाबी हुयो, हुनजो नालो हो सखर बिन वदा गामिदी रज़ी अल्लाह ताला। उहो ग़रीब हूंदो हो, पोइ वरी वॾो मालदार थी वियो, कुशादी रोज़ी रिज़्क़ थी वियुसि। पोइ कंहिं पुछा कयसि त तोसां ही महिरबानी कीअं थी आहे? तूं ग़रीब मिसकीन हुए, हाणे त वॾो मालदार थी वियो आहीं। चई त मां हिकिड़े ॾींहुं हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में वियुसि। अर्ज़ु कयुमि या रसूल अल्लाह, रोज़ी में तंगी आहे, उन जे लाइ का महिरबानी फरमायो। साईं जन फरमायो त जॾहिं बि कमु कार शुरू करी त सुबुह जे वक़्त में शुरू कयो। सुबुह जे वक़्त में कम जी शुरूआति कर त अल्लाह ताला जल शानो तुंहिंजे रिज़्क़ में बरकत विझंदो। हबीबन दुआ घुरी त अल्लाहुम्मा बारिक लि उम्मती फी बुकूरिहा, या अल्लाह मुंहिंजे उम्मत जे सुबुहनि में बरकत विझ।
कहिड़े वक़्तनि में? सुबुहनि जे वक़्तनि में मारिकतूं बरकत हुजे। पोइ उहो हज़रत सखर बिन वदाअ गामिदी रज़ी अल्लाह ताला अन्हु कारोबार करणो हूंदो, काफ़िलो तिजारती मोकिलींदो सुबुह जे टाइम में, कमु कारोबार जेको आगाज़ कंदो सुबुह जे टाइम में। पोइ उन जे रिज़्क में एॾी बरकत पई, एॾी बरकत थी जो मालामाल थी वियो। चई मूं पंहिंजे नबी जे फ़रमान ते अमल कयो आहे, उन जी अलाह ताला मूंखे हीअ उन जो सिलो अता फ़रमायो। सुबुह जे टाइम ते जेका रोज़ी तक़सीम थिए थी, बरकत जो वॻड़ो आहे, सुबुह जो टाइम अलाह ताला जल शान जी तरफ़ां रहमतुनि जो नुज़ूल आहे, रोज़ी जो नुज़ूल आहे। उन टाइम ते जेको माण्हू कमु कारोबार शुरू करे थो, अलाह साईं हुनखे मालामाल करे छॾे। राति आहे आराम जे लाइ। अलाह ताला क़ुरान शरीफ़ में फरमायो आहे त वजअलना नहार मआशा, असां ॾींहं खे बणायो आहे तव्हांजे माश जे लाइ, गुज़र सफ़र जे लाइ, कमुकार करण जे लाइ ॾींहुं बणायो। वजअलना लैल लिबासा, असां राति खे ढकु बणायो आहे, लिबास आहे। वजअलना नौमकुम सुबाता, निंड खे असां तव्हांजे लाइ राहत बणायो। राति आहे आराम जे लाइ, ॾींहुं आहे कमु कारोबार जे लाइ। सम्झो था ॻाल्हि? राति छाजे लाइ रब ठाही आहे? आराम सुकून जे। ॾींहुं छाजे लाइ ठाहियो आहे? कमकार जे लाइ। इन जे करे सिजो ॿारे थो, सॼो जहान रोशन थी थो वञे, हर शइ नज़र अचे थी। कमु कारोबार कयो, सिज जी रोशनी मुफ़्त में अलाह ताला ॾिनी आहे हर घर में। मां वञा पियो दुबई, मुंहिंजा फ्लाइट थी मोरक्को, पोइ 10-15 कलाकनि जो सफ़र हुजे, राति बि अची वई। उन राति में कई शहरनि तां गुज़र थियो, वॾा वॾा शहर जा, अलजज़ाइर जा, मिस्र जा, मोरक्को जा, वॾा वॾा शहर, बादशाही शहर, उन्हनि तो जहाज़ गुज़रे पियो, पर हेठीं परवाज़ पियो। हेठि ॾिसण में अचे पियो कंहिं शहर खां गुज़रे पियो, त मां वेठो हुउसि खिड़की सां त ॾिसां पियो वॾा वॾा शहर, जीअं कराची जो शहर आहे, या साईं मुंहिंजा हैदराबाद जो शहर आहे, ईअं मथां जहाज़ मूं ॾिसां पियो त हज़ारें लखें बल्कि किरोड़े बत्तियूं ॿरनि पियूं, किरोड़नि जी तादाद में। हर घर में बत्तियूं, हर घर में, हर रोड ते स्ट्रीट लाइट आहे, गाॾियुनि जूं रोशनियूं, घरनि जूं रोशनियूं, ऐं पंहिंजे माण्हुनि जे ओताकुनि जूं उन्हनि जूं रोशनियूं, लखें किरोड़े बत्तियूं पियूं ॿरनि, त बि सिज जे रोशनी जे ॾहीं बत्ती बि कोन। किरोड़े बत्तियूं थियूं ॿरनि, उन्हनि ते बिजली जा बिल था अचनि, त बि ईअं रोशनी नथी थिए जीअं अलाह जी हिकिड़ी बत्ती सिज थो उभरे सॼो जहान। हाणे तव्हां ॾिसो न, कोटड़ी में हींअर घणियूं बत्तियूं ॿरंदियूं हूंदियूं, हैदराबाद में घणियूं बत्तियूं ॿरंदियूं हूंदियूं, हींअर कराची में घणियूं बत्तियूं ॿरंदियूं हूंदियूं, पर का रोशनी जिते बत्ती ॿरे थी मस्जिद मस रोशन थी आहे, ॿाहिरि निकिरो त वरी हूंदा। पर हिकिड़ी बत्ती अलाह अहिड़ी थो ॿारे जो पूरो जहान चिमकी पवे थो। अलाह ताला जल शान फरमाए थी, तव्हांजे लाइ मूं रोशनी कई आहे, हिन जे लाइ त तव्हां कमकार कयो, धंधो कयो, वापार कयो, रोशनी तव्हांखे तॾहिं करे ॾिनींदमि। वरी राति अलाह ताला निंड जे लाइ ठाही आहे। निंड में, रोशनी में निंड घटि ईंदी आहे, मूंखे त ईंदी कोन्हे का, पंहिंजी ॻाल्हि ॿुधायां, जेसीं सभु बत्तियूं बंदि न कयां तेसीं निंड न ईंदी आहे। निंड जे लाइ, राहत जे लाइ सुकून खपे, रोशनी न हुजे, हुल हंगामो न हुजे, घोड़ घबाड़ न हुजे, ख़ामोशी सां माण्हू सुम्हे तॾहिं निंड ईंदी आहे।
रात जो ॾिसो न अलाह ताला केॾो निज़ाम ठाहियो आहे। मां जलसनि ते वेंदो आहियां, राति जो मोटंदो आहियां, कॾहिं 2 बजे कॾहिं 2:30 बजे। वॾा वॾनि शहरनि खां गुज़रंदो आहियां त कुकड़ू कू लॻी पई आहे, माण्हू नज़र न ईंदो, रोड ख़ाली, दुकान बंदि, पंहिंजो स्कूल ऑफिस बैंकूं दफ़्तर सभु बंदि। किथे किथे को कुतो हलंदो, कऊं कऊं कंदो, को गॾु बीठो हूंदो, इंसान केरु न नज़र ईंदो। वरी ॾींहुं थिए त उहो रोड ईअं चुरनि पिया, माण्हुनि खे हलण जी जाइ न पई मिले, गाॾियुनि जा हारून कन पिया खाइनि, ख़ल्क़ ख़ुदा जी के हेॾे था वञनि, के हेॾे वठ पकड़ लॻी पई आहे। बाज़ार में तव्हां पाण ॾिसो था सॼो ॾींहं जो ॾिसो छा रौनक आहे, राति जो वरी ॾिसो त कीअं कुकड़ू कू लॻी पई आहे। अल्लाह जो निज़ाम आहे, सम्झो था, रब जो निज़ाम रब ईअं ठाहियो आहे। राति आराम जे लाइ, ॾींहुं कम कारोबार जे लाइ। हाणे माण्हुनि जेको आहे उन किसे खे मटाए छॾियो आहे, जेको अल्लाह निज़ाम ठाहियो आहे उन जे उबतड़ था माण्हू कनि। हाणे छा थो थिए, बाज़ारुनि में वॾनि शहरनि में वञी ॾिसो न त सुबुह जो 11 ताईं 12 ताईं 1 ताईं दुकान बंदि। हैदराबाद में ॾिसो 1 बजे ताईं दुकान बंदि पिया आहिनि। अब आहे काॾे मरी विया, काॾे विया वापारी, मेमण काॾे विया, हलिया काॾे सुता पिया आहिनि। अरे भाई दुकान बंदि पिया आहिनि त इहे ईंदा 1 बजे। 1 बजे खां पोइ ईंदा, इहे पंहिंजो लुॾंदा लंबंदा ईंदा, अचे पोइ दुकान खोलींदा, वरी झंड फूक कंदा, पोइ 2 बजे 3 बजे खां पोइ वञी कमु शुरू थींदो। पोइ साईं इहे राति जो 2 बजे ताईं 3 बजे ताईं वेठा आहिनि। इहो वञा इमरान ख़ान खे चयो शाबस जो शाम जो बंदि कराए थो, न त इहे राति जो माण्हू 2 बजे ताईं 3 बजे ताईं दुकान खुलिया पिया आहिनि। पोइ 2 बजे दुकान बंदि कंदा, पोइ घर ईंदा, ज़ाल परेशान वीचारी, बच्चा परेशान। हाणे ईंदो ओॾी महिल राति जी मानी खाईंदो, तेसीं ताईं ॿारड़ा बि परेशान, न पाण निंड करे न बच्चनि खे निंड सवली करण ॾे। जेका निंड वारो टाइम हुयो राति जो उहो इन में कम कारोबार में, ऐं जेको ॾींहं जो टाइम कारोबार वारो उहो निंड में। हम उल्टे बात उल्टी यार उल्टा, कम बि उल्टा। अल्लाह फरमाए त ॾींहं तव्हांजे लाइ छाजे लाइ आहे, कम कारोबार जे लाइ, राति छाजे लाइ आहे, आराम जे लाइ। हाणे हे छा था कनि, राति जो जाॻंदा पिया, सुम्हंदा केॾी महिल पंहिंजो 2 बजे 3 बजे घर ॾे ईंदा, वरी ज़ाल ॿारनि सां वेहंदा, मानी खाईंदा, पोइ वरी कचहरी कंदा, वरी टीवी ॾिसंदा, वरी ॾाढ़ू ॿटाकू हणंदा। जेॾी महिल 4 थींदा 5 थींदा ओॾी महिल लत कोड़े सुम्हंदा। फजर बि छुटो, उहे पिया हूंदा, सुता पिया हूंदा। सुबुह जो टाइम जेको रोज़ी वारो आहे न, तक़सीम वारो, अलाह ताला रोज़ी विराए थो पियो, जेको बरकतुनि जे वंड विरासत जो टाइम, ओॾी महिल सुता पिया आहिनि। न निंड जो मज़ो वठी सघिया, न वरी कारोबार जी बरकत हासिल करे सघिया। अल्लाह जे जोड़ियल निज़ाम खे हिननि माण्हुनि ने मटाए छॾियो। नतीजो कहिड़ो निकितो त निंड सुकून, राति जी निंड आहे न, ॾींहं जो तव्हां भली 8 कलाक सुम्हो, पर राति जो 1 कलाक जी निंड बि उहे ॾींहं जे 8 कलाकनि खां मथे अथव। राति जी जेका निंड आहे वॾी नेमत आहे रब जी। या जीअं स्कूटर जी ट्यूनिंग कोन कंदा आहिनि, स्कूटर हलंदे हलंदे खर खर बंदि थी वेंदो हलियो, त छा थियो आहे बाबा, इन जे इन में नलियुनि में पंहिंजो किचिरो अची वियो आहे, बंदि थी वियो आहे, पलक बंदि थी वियो आहे। पोइ उन जी ट्यूनिंग कराईंदा आहिनि, ट्यूनिंग कंदा, उनखे उहो मिस्त्री उनखे साफ़ कंदो, वरी पोइ तयारु थी वेंदो आहे। राति जी जेका निंड अथव न, या बि ट्यूनिंग आहे सॼे बदन जी। सुम्ही उथो न
अखियुनि खे ताज़गी मिली वेंदी, ॾिसण जी निर्त चिटी थींदी, बदन में को थकावट हूंदी, सूर भरो हूंदो, राति जी निंड करे उथो त थक लही वेंदा, सुकून राहत बदन फरहत वारो थी उथंदो आहे। सम्झंदा राति जी निंड रब जी नेमत आहे। हाणे हे जेके माण्हू पंहिंजो राति जो कारोबार था कनि त उहे निंड खां महरूम थिया। जेका असुल शइ जेको निज़ाम रब ठाहियो हुयो निंड वारो उनखे मटाए छॾियो। वरी रब निज़ाम ठाहियो ॾींहं जो कारोबार करण जो, उहे सुबुह जो टाइम जेको रहमत जो टाइम, रोज़ी जे तक़सीम वारो टाइम, ओॾी महिल सुता पिया आहिनि त उहे बरकतुनि खां महरूम रहिजी विया। ऐं उहा जेका बेवक्ती निंड कनि था उनजो ज़हन ताज़ो नथो थिए। हाणे इहे सभु वापारी वॾा वॾा जेतिरा बि वापारी सभु बीमार अथनि। तव्हांजी ॾिसो, कंहिंखे शुगर, कंहिंखे ब्लड प्रेशर, कंहिंखे साईं मुंहिंजा इहो डिप्रेशन, कंहिंखे ब्लड प्रेशर, कंहिंखे दिलि जी बीमारी। सॼी हैदराबाद तव्हां जाचो, जेके वापारी वॾा वॾा आहिनि तव्हां ॾिसंदो हड़ ई बीमार। मां वेंदो आहियां न, कॾहिं कॾहिं वठी वेंदा आहिनि जिते बेड हूंदो न साहब जो, उनजे सेरांदी खां दवाऊं टिकियूं रखियूं हूंदियूं, दवा खाईंदा पोइ सुम्हंदा। छो ये बीमारियूं छो? अल्लाह ताला जे जोड़ियल निज़ाम खे उन्हनि मटाए छॾियो न, इन जे करे उहे न सुकून उन्हनि खे मिलंदो, न सिहत उन्हनि खे मिलंदी, न रोज़ी जी बरकत। साईं जन जी मां तव्हांखे हदीस ॿुधाई त सुबुह जी निंड रोज़ी खे रोके छॾींदी आहे, तंगी आणींदी आहे। हाणे उहो कमु पंहिंजो, ग़लती पंहिंजी, पोइ चवंदा मुंहिंजी फलाणे रोज़ी बंदि कई आहे, फलाणे मूंखे तावीज़ हया आहिनि, फलाणे मूं ते कारो इल्मु कयो आहे, फलाणे मूंखे जेको आहे सो बंदिश विझी छॾी आहे। अलाह बंदिश त तो पाण पंहिंजे हथ सां ॿेड़ी ॿोड़ी आहे। सम्झो था ॻाल्हि खे? असांखे खपे त असां उन तरह सां हलूं जेको निज़ाम जीअं रब ठाहियो आहे, उन रस्ते सां हलंदासीं त असांखे बरकत बि मिलंदी, रहमत बि मिलंदी, अलाह साईं कामयाबी।